अफ़सोसनाक ख़बर मूंखे दाबेची खॾियूं दाबेची वेझो कोस्टर ऐं सूज़के जे टक्कर में पिकनिक ते वेंदड़ ॿ ॼणा फोत थी विया आहिनि। दाबेची मार्केट बस स्टॉप ते बीठल सूज़के खे कराची खां पिकनिक ते वेंदड़ कोस्टर तेज़ रफ़्तारीअ सबबि टकराइजी वियो आहे। हादसे जे नतीजे में ॿ नौजवान इमरान सोलंगी ऐं महरम फोत थी विया आहिनि, जॾहिं त ज़ुबैर अहमद हमीर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे ॻणितीअ जोगी हालत में रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो आहे, जितां तिबी इमदाद ॾेई कराची मोकिलियो वियो आहे। मूंखे आगाह कयूं पिया पुलिस कोस्टर ड्राइवर खे गिरफ़्तार करे कोस्टर तहवील में वठी छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर दाबेची खणियूं मूंखे दाबेची वेझो कोस्टर ऐं सूज़के जे टक्कर में पिकनिक ते वेंदड़ ॿ ॼणा फोत थी विया आहिनि। दाबेची मार्केट बस स्टॉप ते बीठल सूज़के खे कराची खां पिकनिक ते वेंदड़ कोस्टर तेज़ रफ़्तारीअ सबबि टकराइजी वियो। हादसे जे नतीजे में नौजवान इमरान सोलंगी ऐं महरम फोत थी विया आहिनि, जॾहिं त ज़ुबैर अहमद ऐं हमीर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे ॻणितीअ जोगी हालत में रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जितां खां तिबी इमदाद ॾेई कराची मोकिलियो वियो आहे। पुलिस कोस्टर ड्राइवर खे गिरफ़्तार करे कोस्टर तहवील में वठी छॾियो आहे। मूंखे आगाह कंदा हलूं दाबेची वेझो कोस्टर ऐं सूज़के में टक्कर जे नतीजे में पिकनिक ते वेंदड़ ॿ ॼणा फोत थी विया आहिनि। दाबेची मार्केट बस स्टॉप ते बीठल सूज़के खे कराची खां पिकनिक ते वेंदड़ कोस्टर तेज़ रफ़्तारीअ सबबि टकराइजी वियो आहे। हादसे जे नतीजे में नौजवान इमरान सोलंगी ऐं महरम फोत थी विया आहिनि, जॾहिं त ज़ुबैर अहमद ऐं हमीर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। मूंखे आगाह कयूं पिया ज़ख़्मियुनि खे ॻणितीअ जोगी हालत में रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जितां तिबी इमदाद ॾेई खेनि कराची मोकिलियो वियो आहे। पुलिस कोस्टर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं कोस्टर पंहिंजी तहवील में वठी छॾी आहे। मूंखे ॿुधाईंदा हलूं नाज़रीन दाबेची वेझो कोस्टर ऐं सूज़के में टक्कर जे नतीजे में ॿ ॼणा फोत थी विया आहिनि। घारो ख़ान धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सैयद इमरान शाह लाइन ते मौजूदु आहे। जी इमरान, कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? जी बिल्कुलु, ही जेको आहे न अॼु सुबुह जो सवेरे ही वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें दाबेची मार्केट बस स्टॉप ते जेकी आहे हिकिड़ी सुज़ुकी बीठल हुई। हुनखे कराची खां पिकनिक मनाइण जे लाइ अचण वारी जेकी कोस्टर हुई, हुन पुठियां अची जेकी आहे टकर हणी छॾी, जंहिंजे नतीजे में जेका आहिनि ॿ ॼणा जेका आहिनि फोती आहे ऐं ॿ ॼणा जेका आहिनि शदीद ज़ख़्मी थी विया आहिनि। जॾहिं ते कोस्टर वारो जेको भॼी वियो, हुनखे पुलिस वारा जेका आहिनि गुजे वटि जेका आहे झले खणी आया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।